कराची में क़त्ल थियल नौजवान जावेद भट्टी के क़त्ल ख़िलाफ़ जीएसंद महाज़ पारां एहतजाज जो ऐलान किया वियो आहे। जीएसंद महाज़ के वाइस चेयरमैन नवाज़ शाह बाडाई अल्टीमेटम ॾिनो त 48 कलाकनि अंदरि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। सिंध चीफ मिनिस्टर खां ऐं आईजी सिंध खां ख़ुसूसी तौर ते त मक़तूल जावेद भट्टी के कातल अब्दुल्ला भट्टी है उन सां गॾु जेके पठान वाक़े में मुलवस आहिनि उन्हनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे ऐं मक़तूल जे शहादत की FIR उन्हनि जे मथां दर्ज करे उन्हनि खे कानून जे कटाड़े में आंदो वञे। 48 कलाकनि जे अंदरि अंदरि जेकॾहिं मक़तूल जे क़त्ल की FIR दाख़िल न थी ऐं जवाबदार कानून जे कटाड़े में न आया त असां वारसनि जा कयल सलाह मशवरे ऐं पंहिंजे पार्टी जीएसंद महाज़ इन मामले ते गॾियल तौर ते फ़ैसिलो करे असां एहतजाज जी तहरीक हलाइण जे तरफ़ वेंदासीं।